अस्सलामुअलैकुम। मां हींअर तव्हांजे साम्हूं ॿीहर हाज़िर थी आहियां। ॾाढी थधा पर भाॼी सां मज़ाक करणी आहे ऐं मज़ाक इहा आहे त वरी मां हुनखे टिॼारींदसि। तव्हां पहिरियां ॾिठो त मां पंहिंजी नंढी सिस्टर खे कीअं टिॼारियो। हुनखे मां घुरायो हुयो हेठि त तोसां कमु अचु। ऐं हींअर भाॼी पंहिंजे कम सां आयल आहे वॉक जे लाइ। मानी ॻाइण खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे राति जो माण्हू वॉक जे लाइ निकिरे थो। भाॼी खे हाणे मां टिॼारींदसि त तव्हां ॾिसो त कीअं मज़ो थो थिए। मूंखे ॾाढो मज़ो थो अचे सभिनी भेनरुनि खे टिॼारे पोइ हाणे मुंहिंजी सिस्टर अचे थी। भाॼी अचे थी हाणे हुनखे मां पोयां वञी टिॼारींदसि। बचाव थियो न त मां सम्झो त किथे ॿार न खावा। मां बि ईअं ई ऐं हाणे तव्हां सोचींदा हूंदव त इहो छा हुयो। कैमरा ॾिसी तव्हां सम्झी विया हूंदव। कुझु मस्ती त हुई का। हा, इहो मुंहिंजो HD स्टार्स चैनल आहे यूट्यूब ते। हुनजे लाइ तव्हां सां हिकिड़ी मज़ाक हुई। बेकार मज़ाक हींअर बचाव थी वियो आहे पर अलाह ख़ैर करे घर वञी का मरमत न अहिड़ी ॻाल्हि माज़रत। ऐं हूअं त मज़ाक तव्हां सां थींदी रहंदी आहे पर हिन दफ़े कुझु चेंज हुयो तव्हां सां इहो जो कैमरा जे साम्हूं तव्हां सां मज़ाक थी आहे। हूअं असांजे विच में इहा ॻाल्हि रहिजी वेंदी आहे पर हींअर असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखी आहे इहा मज़ाक। ऐं तव्हांखे ज़रूरु मज़ो आयो हूंदो। तव्हां छा चवणु चाहींदव? मां छा चवां, बसि इहो आहे त सादिया माशाल्लाह अञा वॾी न आहे थी। अञा ताईं नंढड़ी आहे। ख़ैर मुंहिंजो त ख़ैर हुयो, मां त दिलि झले वियमि। मतिलबु मां त आहियां ई बहादुर तॾहिं एॾी वॾी रीह बि। पर जेको पाड़ो ओड़ो या कुझु माण्हू जेके परे खां ॾिसनि था उहे ॾिठी विया हूंदा। न तमामु सुठो। भई मूंखे ॾाढी ख़ुशी थी। तानिया सादिया जेको आहे सो ॾाढो सुठो कमु करे थी माशाल्लाह। अलाह साईं हिन चैनल खे अञा वधीक तरक़ी ॾे। ऐं मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि त नालो छा आहे चैनल? HD स्टार्स। HD स्टार यानी असां HD आहियूं। हींअर जेकी बि व्यूअर्स ॾिसनि था उहे सभु बि HD आहिनि। छो जो जीअं चवंदा आहिनि न त ॿार जॾहिं ॼमंदो आहे त कुदरती हुन में हिकिड़ो फन हूंदो आहे। तानिया तूं एॾी देर आई मां तुंहिंजो इंतज़ारु कंदे हिन मूंसां हालत कहिड़ी कई आहे। प्रैंक माया को तुंहिंजो इंतज़ारु बि कयो फोन ते इहा आई जो पोयां। अस्सलामुअलैकुम। ऐं इहो बाजी प्रैंक मूंसां थी चुको आहे शायदि तव्हां न ॾिठो। अचो प्लीज़ अचो। अच्छा तानिया सां जॾहिं मां कयो त तानिया खे मां सॾु कयो त कंहिं कम सां त हेठि लही अचे। तानिया हेठि बीठी इंतज़ार में पर मां पोयां गाॾियुनि जे घुमी वञी हिनखे वञी टिॼारियो त उन वक़्तु हिन रिएक्शन छा हो हीअं अॻु में ॾिसी। दानिया छो जो सभिनी में नंढड़ी आहे त ज़ाहिर आहे उहा ॿार आहे त ॾिनी वई हूंदी। अच्छा असां सभिनी भेनरुनि में ख़ूबसूरत बि सादिया आहे ऐं वरी दिमाग़ में आइडियो कहिड़ो आहे अथसि ख़ौफ़नाक थियण जे लाइ। अच्छा ठीकु आहे। पोइ मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट थी कयां त HD स्टार चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे पुश कजो त जीअं जेको आहे सो जेका बि सादिया जी नई वीडियो अचण वारी हूंदी तव्हां वटि पहिरियां ई हुनजी न्यूज़ अची वेंदी त अॼु कंहिंजो यहाँ फाटण वारो आहे। मां सादिया खे रिक्वेस्ट कंदमि त हिन चैनल ते तूं ॿिया बि कहिड़े क़िस्म जूं जेका न वीडियोज़ अपलोड कर पंहिंजी जेतिरी अलाह साईं ख़ूबसूरत चिलकड़ी ठाहियो आहे। हा चिलकड़ीअ खे घुरिजे त अञा वधीक पाण जहिड़ी चिलकड़ी वीडियो सेंड करे माण्हुनि खे हाणे रिझाइण बंदि करे। हा न। ओके अल्लाह हाफ़िज़।